हकीम जो को कम हिकमत का खाली न हूंदो आहे। अल्लाह हकीम आहे ऐं उहे राज़ इंसान सम्झे या न सम्झे, माण्हू जे दिमाग़ में ॻाल्हि वेहे या न वेहे, अल्लाह जो को बि कमु बग़ैर सबब जे न हूंदो। रब जे हर कम में को न को राज़ हूंदो आहे, का न का भलाई हूंदी आहे। बाने जे लाइ के कम अहिड़ा हूंदा आहिनि जेकी उनजे नफ़े में हूंदा आहिनि, के उनजी शर टारण में हूंदा आहिनि, के उनजे दुनिया जी भलाई में, के उनजे आख़िरत जी भलाई में, पर हूंदो रब जो हर कमु हिकमत वारो। हिकिड़ो बुज़ुर्ग हो, मींहुं पे वसियो समुंड जे मथां, समुंड जे मथां बारिश पई वसे, हेॾे वरी फसल सुकनि पिया। चई मुंहिंजा मौला ही त अजीब तुंहिंजो कमु आहे, समुंड में पाणी जी कहिड़ी खोट आहे, वरी मींहुं बि उते थो वसे, हेॾे फसल सुकनि था पिया, इन फसलनि में पाणी जी ज़रूरत उते आहे, उते फुड़ो कोन थो पवे, मींहुं वरी समुंड ते थो वसे पियो। बसि इहा ॻाल्हि दिलि में सोचई, अलाह ताला हुनजी विलायत बुज़ुर्गी सलब करे वरिती। तो मुंहिंजे कम ते एतिराज़ छो कयो? हाणे होॾे निहार, समुंड ॾे ॾिठई त समुंड में जेके मच्छूं हुजनि, मींहुं जीअं किरे पियो त मच्छूं मरंदियूं पियूं वञनि। मच्छूं समुंड जे किनारे ते मथे सतह ते तरंदियूं पियूं वञनि। अलाह ताला जल शानू जे तरफ़ां इल्हाम थियो त ही जेके मींहुं तो वसंदे ॾिठा, इहो मींहुं मुंहिंजे ॾमर ऐं कहर जो मींहुं हुयो। ॾिठी त मच्छुनि जो छा हाल थियो। जेकॾहिं इहो मींहुं हेॾे धरती ते वसे हा त माण्हू ईअं मरनि हा, पर इहा बि मूं रब जी हिकमत हुई जो उन खे मूं इंसाननि जे बजाए वञी समुंडनि ते वसायो। बसि इन एतिराज़ करण ते उनजी विलायत बुज़ुर्गी पुरजी वई। हिकिड़ो बुज़ुर्ग हुयो, उन खे 2 न्याणियूं हुयूं। हिकिड़ी न्याणी जंहिंखे परणाए ॾिनई उहो हारी हुयो, बनी बारो कंदो, ज़रात कंदो। ॿी न्याणी वरी परणाए ॾिनई, उहो कुंभार हुयो। हिकिड़े ॾींहुं उहा न्याणी जेका हारी जे निकाह में हुई, उहा आई, चई बाबा तूं असांजो अबो आहीं, अलाह जो वली आहीं, दुआ घुर, मुंहिंजे मुड़ुस जी बनी सुके थी पई, फसल सुके थो, दुआ घुर त मींहुं वसे, बारिश पवे, जो फसल सुके थो पियो। असांजो सॼे साल जो पोलियो इहो आहे, फसल सुकी वियो हलियो त असां सॼो साल ॾुखिया थींदासीं। न्याणी इहे अर्ज़ कया, बुज़ुर्ग दुआ घुरी, दुआ जा हथ खयईं, ॿिए ॾींहं ते मींहुं वसणु शुरू थी वियो। ज़ोराए तो मींहुं वठो त जेका ॿी न्याणी हुयसि, जेका कुंभार जे घर में हुई, उहा डोड़ंदी, ओ बाबा दुआ घुर, मींहुं बंदि थिए, मुंहिंजे मुड़ुस जी आवी थी पचे। असांजो सॼो साल जी कमाई इहा आहे, जेके इहे दिला मट ठिकर, हाणे जो इहो पाणी अंदरि पइजी वियो त असांजी सॼी कई कमाई चट थी वेंदी। दुआ घुर त मींहुं बंदि थिए। बुज़ुर्ग चयो मुंहिंजा मौला तूं ॼाण, तुंहिंजी ख़ल्क़ ॼाणे, हाणे हुन धीउ खे राज़ी कया या हिन खे राज़ी कया? अलाह ताला जल शानो पाण पंहिंजी मखलूक खे ॼाणे थो, उन्हनि जे ज़रूरतुनि खे रब पाण ॼाणे थो, जेको कमु करे थो उन में हिकमत आहे, राज़ आहे। चीन जा
माण्हू जेके आहिनि ही ताज़ो 2-3 सालनि जो वाक़ियो आहे। चीनी माण्हुनि चयो त इहे झार अचे थी न, झार फसल खाई वेंदी आहे, पोइ हारी बीहंदा आहिनि, खंभाणी खणी हकलियो झार खे, बाबा फसल खाई थी वञे, अन्न खाई थी वञे, झिरकियूं इहे चिड़ियूं। उहा हिननि सोचियो त इहा झार असांजो घणो अन्न इहे पखी खाई था वञनि, जेकॾहिं हिननि पखियुनि खे मारियूं त असांजो काफ़ी अन्न बची पवंदो। पोइ हिन जा 2-3 सूबा चीन जा, उन्हनि में हिननि सरकारी तरह ते ऑर्डर ॾिनो कि जेके पखी आहिनि, झिरकियूं आहिनि, सभु मारियूं। पोइ साईं उन सॼे सूबनि मंझां उहे झिरकियूं उन्हनि माराए छॾियूं। ख़ुदा जी कुदरत अहिड़ी थी जो उन साल उन्हनि जा जेके फसल लहंदा हुआ न, उन जे चोथीं पती बि न लथा। असां त चयोसीं त अन्न बचायूं था, पर चोथीं पती बि न लथो आहे। पोइ उन्हनि पंहिंजा ज़रात जा जेके माहिर हुया ऐं डॉक्टर हुया, रिसर्च करण वारा, उन्हनि खे उन्हनि जूं टीमूं विहारियूं ऐं जांच कयो त ही भला असां त सोचियोसीं त इहो अन्न झिरकियूं ऐं झार खाई थी वञे, उनखां बचाव कयूं, अन्न वधे, हेरंदो अन्न खुटी वियो आहे। पोइ उन्हनि डॉक्टरनि ऐं उन ज़रात जे माहिरनि वरी खोजना कई। उन्हनि पोइ रिपोर्ट इहा ॾिनी गवर्नमेंट खे त जॾहिं फसल थींदा आहिनि त उन्हनि में हिकिड़ा सन्हड़ा कीड़ा थियनि था, उहे कीड़ा इन फसलनि खे खाइनि था, फसलनि खे उन्हनि जे अंदरि जेके उथनि था रेशा उन्हनि खे खाइनि था, उनजे करे फसल घटि था थियनि। पोइ इहे जेके झिरकियूं ऐं झार आहे, इहे जीत खाइनि था। सो तव्हां झिरकियूं जो मारे छॾियूं, उन्हनि जीतनि खे कंहिं कोन खाधो, सो उहे जीत तव्हांजो फसल तबाह करे छॾियो। पोइ गवर्नमेंट चीन जी ऐलान कयो, बाबा हिननि पखियुनि खे न मारियो, पाण पखी वठी छॾियो त भली इहे पिया चुगनि खाइनि। हाणे ॾिसो न, असां सोचींदा आहियूं फसल लहे थो, बाबा झार खाए थी, इहा झार फसल पचण जो बि हिकिड़ा 15-20 ॾींहं महीनो हूंदो आहे, पर इन खां पोइ 11 महीना इहे पखी त जहिड़ा आहिनि न, इहे किथां था खाइनि, छा था खाइनि? असां कॾहिं सोचियूं नथा न, असां सोचूं था असांजो अन्न खाई था वञनि, पर इहो अन्न त सीज़न आहे सिर्फ़ु उहे महीनो ॾेढ, पर पोइ सॼो साल इन्हनि खे रज़ाक छा थो खाराए, रब ॼाणे, रब जी मखलूक ॼाणे। जेकी अलाह ताला जल शानो मखलूक पैदा कई आहे, जीत, जानवर या सीज़नूं, मौसमूं, सर्दियूं, गर्मियूं, जेकी रब करे थो, सभिनी में भलाई। हाणे ॾिसो ही गुल थींदा आहिनि, गुल, गुलाब जो गुल ॻाढ़ो आहे, सरियं जो गुल फिको आहे, मोतीअ जो गुल अछो आहे, ॼमनि था ज़मीन मंझो, ज़मीन जो को रंग कोन्हे, पर इन्हनि गुलनि में इहो रंग किथां थो अचे, ॻाढ़ो, फिको, नीरो, साओ, कीअं? ॾिसो गुलनि जा रंग केतिरा आहिनि। इहे राति जो जॾहिं चंड जी चांड्राण थींदी आहे न, चंड जी चांड्रोकी ते इन्हनि गुलनि में रंग भरंदो। जेकॾहिं इहा चांड्रोकी न हुजे न त गुलनि जा रंग न ठहनि। हाणे हींअर सारियुनि जा रोंबा था हलनि पिया, वरी जेॾी महिल सेप्टेम्बर थींदो, साईं फरमाईंदा सेप्टेम्बर दोज़ख जी भर, सख़्तु गर्मी थींदी आहे। हिते लाड़ में घटि, असांजे उत्तर पासे ॾे दादू ज़िलो, लाड़काणो ज़िलो, जेकमाबाद ज़िलो, घणी खुट, ॿुसट, हवा बंदि थी वेंदी, माण्हू पिया रिझंदा, पघर में छल थी वेंदा, ऐं हवा न लॻंदी, वण जो पन न चुरंदो, माण्हुनि खे
वक़्ती तौर तकलीफ़ थींदी आहे, पर असल में इहा जेका जेतिरी घुट जेतिरी ॿूसट घणी थींदी ओतिरियूं सारियूं ज़ोर भल करे ॼमंदियूं। अन्न ओतिरो ताक़तवर थींदो, दाणो मज़बूत थींदो, उन में निशास्तो वधीक थींदो। जेतिरी गर्मी घणी थींदी ओतिरो वरी अनाज मज़ेदार थींदो। असां चवंदा आहियूं त गर्मी न थिए, पर गर्मी जे थिए थी त उन में बि असांजो भलाई आहे न, अन्न असांजो थो पचे। हा न, हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिकिड़े ॾींहुं वेठा हुया त हिकिड़ी किरड़ी मथां आनो लाथो, उहो आनो ईअं किरियो, हज़रत मूसा जे कपिड़नि ते लॻो। आनो किरड़ी जो तव्हां ॾिठो आहे न, उहो जो किरियो त भॼी पियो, कपिड़नि ते दाग़ थी पियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम ईअं कावड़ जी नज़र सां उन किरड़ी खे ॾिठो, गुस्से भरी नज़र सां। अलाह ताला खे अर्ज़ु कई, मुंहिंजा मौला किरड़ी भला छो ख़लक़ी, इहा जे न ख़लक़ी हा त बि तुंहिंजे जान में कमी त कोन हुजे हा न, इन खे ख़लक़ण जी ज़रूरत कहिड़ी हुई। रब्बुल आलमीन जल शानो फरमायो त मूसा इहा किरड़ी मूंखां रोज़ पुछंदी आहे त मुंहिंजा मौला त मूसा खे छो ख़लक़ियो आहे। जे मूसा खे न ख़लक़ी आहे त बि तुंहिंजो जहान त हले हा न। स्कूल में पढ़ंदा हुआसीं, शेर हूंदो माशा 11वीं या 12वीं जमात जो उर्दू जो हूंदो, उन में कोई कहता था पहाड़ एक गिलहरी से, तुझे गर हो शर्म तो डूब कर मरे। पहाड़ जबल चवे पियो ऐं इनखे गिलहरी सॾींदा आहिनि जेको नोरीड़ो, नोरीअड़ो, उन नोरीअड़े खे जबल पियो चवे मां ॾिस केॾो वॾो आहियां जबल पहाड़, तूं हेतिरो नोरीअड़ो, शर्म अचई थो मुंहिंजे कद काठ मुंहिंजे बुत खे ॾिस ऐं पंहिंजो पाण खे ॾिस, तुंहिंजे ख़लकिरजण जी तुंहिंजे पैदा थियण जी कहिड़ी ज़रूरत हुई। मुंहिंजो ॾिस वजूद, मुंहिंजो बदन, मुंहिंजी जिसामत क़दामत। इहो जबल पियो तानो हणे उन खे नोरीअड़े खे, नोरीअड़े हीअं ड्रोड़ पाए चयो त जबल हे ॾिस मां भॼंदो डुकंदो थो वठां, तूं हिकिड़ी विख त हली ॾेखार, शर्म अचई थो हेॾो सारो बीठो हुई, हिकिड़ी विख त हली ॾेखार। तो में हिकिड़ी विख हलण जी बि हिमत कोन्हे का। हे ॾिस मां हीअं डोड़ूं पायां, हेॾे वञा उतर वञा ओपर वञा ॾखिण वञा हेठि वञा मथे वञा, मुंहिंजी मर्ज़ी आहे। अलाह ताला जल शानू जेकी ख़ल्क़ ठाही आहे, मख़लूक जोड़ी आहे, इहे जोड़ूं रब जूं जोड़ियल उन्हनि सभिनी शयुनि में राज़ आहिनि, हिकमतूं आहिनि। हे कखु पियो आहे न हिते, हवा थी लॻे हे कखु चुरी हितां को हिते थो अचे त इन जी जाइ मटाइण में बि कोन को राज़, इन में बि का हिकमत। इहो कखु बि पंहिंजी जाइ तूं नथो चुरे, पर इन में बि अलाह ताला जो कोन को राज़। असां सम्झूं या न सम्झूं। हज़रत इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह जो किताब में वठो आहे, मच्छर जेको आहे मच्छर, इन ते 2-3 पन्ना लिखिया अथसि किताब पंहिंजे जा, 2-3 पन्ना मच्छर ते। फरमायो अथई त इहो मच्छर जेको आहे इहो हेॾो मच्छर खे रखो, हेॾो हाथी, इन्हनि जी बीहक बनावत क़दामत हिक जहिड़ी आहे, जहिड़ो हाथी आहे अहिड़ो मच्छर आहे। जीअं हाथी खे सूंड आहे, मुंडी आहे, वरी बदन मोटो आहे, मुंडी वरी हल्की आहे ऐं अॻियों वरी सूंड आहे, बिल्कुलु ईअं इन मच्छर खे बि अलाह ताला हाथी जे शिकिल ते ठाहियो। हाथी वॾो जानवर, अज़ीमुल जुस्सा, वॾी क़दामत वारो जानवर आहे, ऐं मच्छर नंढड़ो जानवर आहे।
पर सूरत शबीह अलाह से ॿिन्ही जी हिक जहिड़ी ठाही, पर मच्छर में रब अहिड़ियूं कुवतूं रखियूं आहिनि जेके हाथी में न आहिनि। मिसाल, मच्छर खे उॾामण जा पर आहिनि, हाथी खे पर कोन। मच्छर उॾामी सघे थो, हाथी उॾामी नथो सघे। वरी मच्छर जेको आहे इन जी सूंढ हूंदी आहे न, सफ़ा सनड़ी आहे, सफ़ा सनड़ी आहे। ऐं माण्हू जो जेको रतु आहे या जानवरनि जो रतु घाटो आहे, रतु माण्हू जो घाटो आहे। हाणे इहो जेॾी महिल मच्छर चक थो हणे त इहो रतु अंदरि कीअं थो वञे? हज़रत इमाम ग़ज़ाली लिखियो आहे त इन जी जेका सूंढ आहे उन में कुदरती हीटर लॻल आहे। जेॾी महिल इहा अंदरि ॿोड़ींदो आहे न, पोइ अंदरि गरमाश पैदा कंदो आहे, गर्मी ते रतु पटड़ो थींदो आहे, छिटिरो थींदो, पोइ हुनखे चूसींदो, छिटिरो करे पोइ चूसे पंहिंजो पेट भरींदो आहे। ॾिसो अलाह जी हिकमत, अलाह जी कुदरत हिकिड़े नंढड़े ख़सीस जानवर। ऐं इहा हिन जी सूंढ बि बिल्कुलु बारीकड़ी आहे, हीअं रुॻे आङुर रखो त चिथजी वेंदो, हलियो ख़तमु थी वेंदो हीअं आङुर। पर हीअं माण्हू जी ही तरी ॾिसो केॾी सख़्तु आहे, पर जानवरनि जी खल केॾी सख़्तु आहे, उन में बि इहो हीअं जो त इंजेक्शन हणे त ॾिसट हली थी वञे। हा ॾिसो न, अलाह ताला जल शानू पंहिंजे हिन मखलूक में केॾी हिकमतूं रखायूं आहिनि। ऐं हे तव्हां माखी जो मनारो या वरी इन जो ॿेंभू जो मनारो तव्हां ॾिसो, ॿेंभू जो मनारो, इन जो जेको हर सोराख़ हूंदो आहे उहो 8 कुंडो हूंदो आहे, ऐं कुंडूं बिल्कुलु हिक जेतिरा पासा हूंदा। जीअं को इंजीनियर वेही का ठाहे न कारीगरी सां, इंजीनियर जीअं का शइ ठाहे, ईअं इन जो मनारो ठहियल हूंदो अथव। तव्हां केॾी महिल वेही इनखे गौर सां ॾिसो न त इहो कीअं ठहियल आहे। वरी हे जेको कोरीअड़ो आहे, कोरीअड़ो जेको हलंदो आहे, इहो जेको ताञी थो ठाहे, इहा ताञी इन जी, इहा ॾिसो केॾी इंजीनियरिंग सां थो ठाहे, कीअं थो ताना पाण में मिलाए, उनजी कॾहिं गोल थो ठाहे, कॾहिं वरी उहे कुंडा हितां थो ठाहे। उहे तव्हां ॾिसंदो, तव्हां गौर सां कुंड में केॾी महिल घर जे कुंड में ॾिसो न, तवजह सां ॾिसो, तव्हांखे हैरत लॻंदी त इहो इन ठाहियो कीअं। वरी उहो ख़बर अथव छा कंदो आहे, इहा पंहिंजो ॾियारी ठाहे पोइ पंहिंजो आराम सां वेही रहंदो आहे। पोइ इन जी जेका रोज़ी आहे न, इन जी रोज़ी, ही मिसाल मख खाईंदो आहे, हाणे मख खे इहो कोरीअड़ो किथे पकड़े, हे मख हीअं कयो त असांजे हथ में नथी अचे, कोरीअड़ो हिनखे कीअं पकड़े कीअं खाए। पोइ इहो ॼारड़ी ठाहे पंहिंजो आराम सां वेहंदो आहे, रोज़ी पाणे उॾामी अचे हिन में फासंदी, इनखे रोज़ी जे लाइ वञिणो न पवंदो आहे। हाणे असांजा मातली जा माण्हू के त मातली में धंधो था कनि, के हैदराबाद, के कराची, के सऊदी, के लंडन, के अमेरिका, छाजे लाइ? असां रोज़ी जे लाइ, रोज़ी जे लाइ दुनिया माण्हू घुमनि था, रोडनि था रोज़ी मिले, माण्हू वञी पंहिंजी रोज़ी तलाश था कनि, पर इहो कोरीअड़े जी रोज़ी ख़ुदि इन वटि हली ईंदी। बेमगस हरगिज़ न मानद अनकबूत, बेमगस हरगिज़ न मानद अनकबूत, रिज़्क़ रा रोज़ी रसां पर मीद हद। चए थो कोरीअड़ो मख खां सवाइ चाले न सघंदो, हुनजी ज़िंदगी मख हुनजी रोज़ी आहे। पोइ अलाह ताला रोज़ीअ खे पर ॾींदो आहे जेका उॾामी अचे हुनजे घर पहुचंदी। सॼी दुनिया रोज़ी जे लाइ
घर खां निकिरी वेंदी आहे हिनखे घर वेठे अलाह ताला रोज़ी ॾींदो। इहा पंहिंजी इंजीनियरिंग सां इहो ॼारो ठाहे मज़े सां वेठो हूंदो ऐं ॼारो आहे बेड़ो कमज़ोर हीअं आङुर हणो, आङुर जे हणण सां सॼो पंहिंजो धर्म भरम थी वेंदो। पर हुनजी जो फन ॾिसो, हुनजी टेक्निक ॾिसो, हुनजी टेक्नोलॉजी ॾिसो न कीअं थो उहो ठाहे वेही। ऐं इहो ख़ाम माल आणे किथां थो जंहिंमूं इहो धंधो ठाहे थो। हाणे हे असांजो कपिड़ो थो ठहे न, हिन जे लाइ इहे हारी वञी था पोखनि, फुटियूं वण पोखनि था, वरी साईं हुन तव्हांखे ख़बर आहे वणनि जो केॾो फसल जी महिनत करणी थी पवे, वरी उहे फुटियूं पटे चूंडे वरी हुनखे मशीनुनि में जनिंग था कनि, वरी साईं मुंहिंजा इहे गठड़ियूं ॿधी वञनि था शुगर मिल में, तॾहिं ही वञी कपिड़ा ठहनि था। शुगर मिल में हज़ारे कल पुर्ज़ा आहिनि उहे हलनि था, तॾहिं हिकिड़ो कपिड़ो थो ठहे। पर इन इहो ख़ाम माल आंदो किथां जिथां इहो वेही थो ठाहे। हैरत आहे, मां त ॾिसंदो आहियां अजब लॻंदो आहे त अलाह ताला जल शानू कीअं थो इन्हनि खे इल्मु ॾिए, फ़हम ॾिए, सम्झ ॾिए, कीअं पंहिंजे लाइ उहे घर ठाहिनि था सर्दियुनि गर्मियुनि जे बचाव जा। अलाह ताला जल शानू हिकमतूं आहिनि, राज़ हुनजी मख़लूक में अलाह ताला हर शइ जे अंदरि पंहिंजा राज़ पिनहा रखिया आहिनि। तंहिंजे करे इंसान खे पंहिंजे रब जे हर कम ते राज़ी रहणु खपे। सर्दी अचे त बि राज़ी रहो, गर्मी अचे त बि राज़ी रहो, बीमारी अचे त बि राज़ी रहो, चङ भलाई अचे त बि राज़ी रहो, मिसकीनी ॾिए त बि हुनजी राज़ आहे, हिकमत आहे, शाहूकारी ॾिए त बि हुनजो राज़ आहे, हिकमत आहे। अलाह ताला जल शानो शाल असांखे पंहिंजी रज़ा ते राज़ी रहणु।